जी बिल्कुल, बरसात पवण खां पोइ सॼे शहर जी अहिड़ी सूरत हाल आहे। ॾैरकी जो मुख्य सिनेमा रोड आहे जिते बरसात पवण खां पोइ जेको ही नेकाल वारो निज़ाम आहे, ड्रेनेज जो निज़ाम, उहो नाकारा थी वञण खां पोइ हीअ नालियुनि जो जेको गंदो पाणी आहे उहो रोडनि ते बीहजी वियो आहे। शहर जा जेके बि मुख्य रोड आहिनि सभिनी रोडनि ते ईअं ड्रेनेज जो गंदो पाणी बीठल आहे। अचो त वधीक हिननि शहरनि सां ॻाल्हि ॿोल था कयूं। दर हक़ीक़त चूंडियल नुमाइंदनि खे वोट ॾिनासीं, वोट ॾेई करे इहो अज़ाब असां पाण वरितो आहे। चूंडियल नुमाइंदा हे बरसात त राति उठी आहे, हे असांजो जेको आहे न, हे सिस्टम असांजो कॾहिं खां हली पियो, नालनि जा पाणी उथरनि पिया। असांजो चूंड ना चेयरमैन ज़ाहिर आहे, ना असांजा चूंडियल MPA MNA घर सुता पिया आहिनि हिते ग़रीब आवाम अज़ाब में। दुकान जे अंदर पाणी वञे थो पियो, जो पाणी आहे या ड्रेनेज जो पाणी बि आहे। बरसात जो पानी खां वधीक जेको आहे न नालियुनि जो पानी आहे। ॾेरकी शहर में पूरे हर रोड ते पानी आहे। दाद रोड ते ॾिसो पानी आहे, ज़फ़र बाज़ार में पानी आहे, अवामी होटल वटि पानी आहे, मेन चौक ते पानी आहे। चारों तरफ़ नालियुनि जो पानी, बरसात जो पानी, चारों तरफ़ पानी पानी, का सफ़ाई नहीं, का सुथराई नहीं। असीं सभु शहरी परेशान आहियूं। बरसात जो पानी त राति खजी वियो। अमूमन हे असां वटि महीननि खां वठी पानी बीठो आहे थियो। न को भंगी अचे थो पियो, न को जमादार अचे थो पियो, न को सफ़ाई वारो अचे थो। जॾहिं फ़ोन कयूं था पिया, न TMO आहे न चेयरमैन आहे। पंहिंजो शौकत मलिक साहब खे फ़ोन कयूं था, हो कावड़जी करे बंदि थी करे वञे थो, चए थो मां छा कयां। न हिन जो ज़िम्मेवार तव्हां कंहिंखे सम्झो था? साईं, असां हिन जो ज़िम्मेवार TMO खे सम्झूं था, चेयरमैन खे चऊं था पिया। उन खां पोइ जेको सैनिटरी इंस्पेक्टर आहे, उनजो कमु आहे। 1400 मुलाज़िम हिन वटि कमु कनि था पिया, उहो काॾे विया आहिनि? नालो खुलियो पियो आहे, गटर खुलियो पियो आहे, पाणी उनजो रोड ते निकिरेसि थो। तव्हां ॾिसो आहे ॾींहुं असां सां रोज़मर्रा इहो ई मामूल बणिजी चुको आहे। हीउ पाणी रोज़ बीठो हूंदो आहे। हिकु ॾींहुं 2 ॾींहं छॾे नेट पाणी वरी अची वेंदो आहे। असां हेॾा तंग बेज़ार थी विया आहियूं इन पाणी खां। असां फिलफौरन चऊं था कुझु एक्शन खणनि। ही गटर तव्हां ॾिसो मेन होल खुलिया पिया आहिनि। इंतिज़ाम सॼी टाउन इंतिज़ामिया हिन जी ज़िम्मेवार आहे। जेके हेल्थ वर्क उहे पंहिंजा ज़िम्मेवार आहिनि। असां तमामु परेशान आहियूं दाद रोड वासी। ये पानी बरसात जो बीठो आहे, न नाले जी सफ़ाई आहे, न कुझु आहे। हिते टाउन कमेटी जो सीपर ईंदो ई कोई कोन्हे। हे लावारसी घटी आहे। माण्हू रोड ते अचण वञण, दाद जा माण्हू या ॿाहिरि जा माण्हू ईंदा आहिनि पाणी में, पोइ कपिड़ा मथे करे, कोई निमाज़ी आहे, कोई बग़ैर निमाज़ वारो वीचारो रुलदा घर पुॼंदा आहिनि। इन जो ज़िम्मेवार आख़िर केरु? ज़िम्मेवार जेको चेयरमैन हूंदो, मां त कोन पींदो सदा, मां जेके चेयरमैन ई आहे हिते टाउन जो। बाबा चेयरमैन जी ज़िम्मेवारी आहे न, जेको रिस्पॉन्सिबल माण्हू आहे न। ॾैरकी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे जेके शहरी आहिनि उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो इहो चवणु आहे त हिन जो जेको ज़िम्मेवार आहे उहो टाउन इंतिज़ामिया आहे। शहरनि जो इहो बि चवणु आहे त हीअ बरसाति हिकु ॾींहुं जेको काल थी आहे, पर हीअ जेको पाणी आहे उहो रोज़ानो जो मामूल आहे। ड्रेनेज सिस्टम नाकारा बणियल आहे, पर म्यूनिसिपल इंतिज़ामिया का बि सार नथी लहे। हिननि जो इहो मुतालबो आहे त फौरी तौर ते हीअ जेको गंदो पाणी आहे उहो नेकाल करायो वञे। कैमरामैन वाशूराम सां गॾु आज़म सोहिराणी, टाइम न्यूज़, ॾैरकी।